जय झूलेलाल। अॼु जी आखाणी आहे लालच बुरी बला। हिकु जंगल में हिकु वॾो शींहुं रहंदो। उहो एतिरो ई वॾो थी वियो कि पंहिंजो शिकारी बि न ॻोल्हे सघंदो। हिकु ॾींहुं रस्ते ते घुमंदे घुमंदे हुनखे हिकु सोन जो कंगण मिलियो। सोन जो कंगण खणी उहो वीचार में पइजी वियो। वीचार कंदे कंदे हुनजे मन में हिकु तरकीब सुझी। वञी करे नदी जे किनारे वेठो। ईंदड़ वेंदड़ सभु राहगीरनि खे चवंदो, हाणे त मां बेखत ॿुढो थी वियो आहियां। अॼु न सुभाणे मुंहिंजो मौत आयो। जीवन भर इन पापी पेट लाइ मां केतिरनि जीवन जी हत्या करे चुको आहियां। हाणे राहगीर बि सियाणा हुआ। चवंदा हुआ, तूं त खूंखार जानवर आहीं, तो ते कहिड़ो भरोसो? तो ते भरोसो करणु माना पंहिंजी जान ते बाज़ी लॻाइणु। हिकु लालची राहगीर उनजी मिठड़नि ॻाल्हियुनि जो असरु थियो। राहगीर चई, इन सोन जो कंगण पाइण लाइ मूंखे छा करणो पवंदो? शींहुं चई, तोखे ख़ाली इहा नदी में सनानु करे पाणी जो बुक खणी मुंहिंजे शरीर ते छंडा हणणा अथई। उन ई बुक में मां तोखे इहो सोन जो कंगण सौंपंदमि। राहगीर सनानु करणु हली वियो। सनानु कंदे कंदे गप में फासी पियो। गप में फासी जेतिरो ॿाहिरि निकिरण जी कोशिश करे ओतिरो ई अंदरि फसंदो वियो। ईअं ई रोज़ शींहुं खे बिना कहिड़ी महिनत जे शिकारी मिली वेंदा हुआ। इन आखाणी मां असांखे इहा सीख थी मिले, लालच बुरी बला आहे।